हिते कुर्बान कजाए तो दुनिया के तरजीह न दुनिया के हिते कुर्बान कजाए चल जाए तो मुझो ताल्लुक दुनिया सा थोड़ा ही है मुझे ताल्लुक हुसैन जाए या मोहब्बत मवद्दत ताई पहुंची हाणे जब मोहब्बत मवद्दत ताई पहुंचे थी मवद्दत चेती पे तो कुर्बानी जो मवद्दत चेती पे तो मवद्दत चेती पे तो सब कुछ कुर्बान कयो मवद्दत चेती पे पांजी जात के छदे जो मवद्दत चेती पे तो तन्हाई की पाक कयो मवद्दत चेती पे तो हर सोच हर लम्हात में हुसैन खुदा की जात हो जे मवद्दत इते पहुंची हाणे या मवद्दत का अगते कदम वधायो तो इश्क ताई या मवद्दत वर्गी पहुंचंदी इनकी मिसाल मां हिकड़ी दी कंदा हाणे जडे इंसान मवद्दत जे मराहिल ते पहुतो हाणे के सब कुछ जो जेको कुछ बाए इन जगह ते गुजारे मंजिल पहरी तय करे मवद्दत जे मराहिल ते पहुतो हाणे मवद्दत जे मराहिल जे तो सब कुछ जेको भी आए इहो खुदा जो दीन ते खर्च करणो आहे खुदा जे लाइ हाणे इता खा जडे असा हिकड़ी सीढ़ी चढ़ी इश्क ते पहुचंदासी ताण इश्क जी तकाजा इहा आहे होते सब कुछ कुर्बान कई हिते पाण खे कुर्बान कर मोहब्बत मां सब कुछ कुर्बान कई जेको अल्लाह ॾिनी हिन दीन ते हिन सईद शोदा जी ज़ात ते त या मवद्दत में पहुती हाणे मवद्दत इश्क में तॾहिं पहुतंदी जॾहिं तूं कुछ भी न हुजे जेको कुछ भी हुजे तुंहिंजो अमल हुन जी लाइ हुसैन जे लाइ हुजे मालूम थियो त या मवद्दत इश्क ताईं पहुचंदी तॾहिं आहे जॾहिं इंसान पंहिंजी ज़ात पंहिंजी मर्ज़ी पंहिंजा इख्तियारात सभु फिटा करे हुन जी मर्ज़ी ते हलंदो आहे पोइ इहो इश्क अल्लाह जो इश्क हुसैन सा हुयो हुसैन जो इश्क खुदा सा हुयो हुसैन जो इश्क खुदा सा हुयो अल्लाह जो इश्क हुसैन सा हुयो हाणे कमाल या जो अल्लाह जो इश्क जॾहिं हुसैन सा थियो त अल्लाह जो आवाज़ आयो सबीर न ख़बर आहे तो सब कुछ ॾेई करे मुंहिंजी इश्क तो सायो है पूरी कायनात में हुसैनियत के बचाई दुनिया मुझे इश्क जी मंजिल है तो सा इश्क जी मंजिल है तो दुनिया जे हर कुंड कुर्स ते हर मोमिन जी ज़ुबान ते हर इंसानियत रखण वारे जी ज़ुबान ते हर गैरतमंद जी ज़ुबान ते यही कलमात हूंदा तो हुसैन हक इन जगह ते मां कुरान जी ॿी आयत पढ़ी ऐं अल्लाह जॾहिं इहो वाइदो कयो हो फज़कुरूनी अज़कुरुकुम तो मुंहिंजो ज़िक्र करे मुंहिंजो वाइदो आहे न ॾिसो दुनिया वारा 1400 साल खां वठी करे हिन वक़्त ताईं यानी एतिरे क़दर जो सियासतदाननि इहो तजुर्बो कयो आहे पूरे साल जी बजट हिक पासे रखो ऐं 10 ॾींहंनि जे इन पूरे ख़र्च खे हिक सेट ते रखो त इहा सियासत ममलिकत परेशान आहे असां ताक़तूं इस्तेमाल था कयूं त ज़िक्र घटिजे लेकिन ॾिसूं था त असांजी पूरे साल जी बजट हिक पासे सैयद शोदा जो ज़िक्र भी वधे थो ऐं बजट हिक पासे उन खां कई हिस्सा वधीक हुसैन जी में ख़र्च थिए थो तो इते हर ताक़त हर ममलिकत मजबूर थी करे ये जुमला चए थी भई तो थी न तो सके जो दुनिया मां हुसैन खे मिटाए सघूं या हुसैन खे मिटाए सघूं इहो थी न तो सके पूरी ताक़त अमेरिका हिन वक्त गोड़ा टेकिया आहिनि हले थी पई लेकिन गोड़ा टेकई ऐं इहे जुमला चई त हक़ीक़त इहा आहे त खामनाई ही हक़ीक़ी हुसैन जो सीधाई पैरोकार आहे तो खबर न आहे सा ताक़त आहे कहिड़ी
को ड्रिजे ही कौन तो जंगे परवाह ही कोने का जंगे फिक्र ही कोने का इन ताकत इन से जो मुहाज़ो कयो तो हुसैनियत जे इश्क रखण वारे जे वजूद में अल्लाह एक अहिड़ो ताकत रखी आहे हो सिवाय हुसैन का कंहिंजे अॻियां झुकंदो ई न हाणे या मरहलो मवदत वारो इश्क ताईं पहुतो इश्क हिक खुदा जो हुसैन सां ॿियो हुसैन जो खुदा सां खुदा सां जॾहिं हुसैन इश्क कयो अल्लाह उन इश्क के बदले में कायनात जे हर सरजमीन हर जगह दे उन इश्क ए उन हुसैन जे अल्लाह जे दीन जे बका जी खातिर हर जगह ते इश्क अल्लाह हुसैन से जाहिर कयो जो जिक्र के बाकी रखे ये इश्क अल्लाह जो हुसैन से हुसैन जो अल्लाह से मोमिन जो इश्क केड़ी मंजिल ताईं पहुतो पेड़े मरहले में आहे बे मरहले में आहे या टी मंजिल ते पहुतो आहे न हिन वक्त जॾहिं मुहर्रम जो चंड बीहे थो कई अहिड़ा आहिनि जेके रोछा खोर आहिनि कंहिंखे वरी रोछो थी लॻे थो कंहिंखे वरी मुहर्रम जो चंड बीहे थो मज़ाक थी लॻे थी पई कंहिंखे वरी मश्किलूं पिया था ठाहिनि माना मालूम थियो हुसैन उन जे वजूद में अञा लथो ई कोन्हे को जेकी सिर्फ और सिर्फ तमाशा खोर आहिनि जेकी माण्हू सिर्फ और सिर्फ मुहर्रम जे इन्हनि अयामनि जे अचण खां पहिरियां तमाशो इहो आहे मां जुमलो जेको इस्तेमालु कयां थो पियो इहो आहे त कुझु माण्हू मुहर्रम जे इस्तक़बाल जे लाइ नया नया जोड़ा भला भला सिपाईंदा सैयदनि जे घर में बहतरनि जा लाशा उन्हनि जी यादि उन्हनि जी तड़प उन्हनि जो रोज उन्हनि जो इश्क हले थो ऐं हेॾा सैयदनि सां इश्क रखण वारा वरी भला भला लिबास ठाहे करे पाईंदा बेहतरीन नहीं भलो कारो लिबास हुजे तव्हांखे कोई ॾिसे चए त यार भलो कपिड़ो वरितो थी इहो तमाशो मोरा इहो हुसैनी न आहे हुसैनी बणजण जे लाइ लिबास जो भलो हुजणु ज़रूरी थोरो ई आहे हुसैनी बणजण जे लाइ दिलि जो पाक हुजणु ज़रूरी आहे हुसैनी बणजण जे लाइ वजूद जो पाक हुजणु ज़रूरी आहे हुसैनी थियण जे लाइ किरदार जो पाक हुजणु ज़रूरी आहे हुसैनी बणजण जे लाइ ज़बान जो पाक हुजणु ज़रूरी आहे हुसैनी बणजण जे लाइ अखियुनि जो पाक हुजणु ज़रूरी आहे हुजे हुसैनी अख ओॾे ॾिसे जाॾे हुसैन मना कई अथसि पर इहो हुसैनी थोरा ई आहे इहो ज़ाहिरी हुसैनी आहे अमल यज़ीदी अथसि पर इन ते मना का सलवात थोरा ई मोकिलींदा लानत मोकिलींदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेके सॼो ॾींहुं हुसैनी सदवा इन मजलिसुनि में अचनि मातम में अचनि जुमिलो अची अचनि थो वञा ऐं सॼो ॾींहुं उहे अल्लाह करे न हुजे सॼो ॾींहुं वरी पराए नियाणियुनि सां ॻाल्हाईंदा वठंदा जंहिं वटि ग़ैरत कोन्हे का हुसैन वटि आहे कोन हुसैन गैरतमंद जो इमाम आहे अली गैरतमंद जो इमाम आहे इहो कमाल कोन्हे को मूंखे जुमिलो चवणो थो पए त तूं पाण हुसैनी न आहे लेकिन लिबास पाए मातम करे या हुसैन चई करे तूं जे चवण सां कोई हुसैनी थोरा ई थींदो आहे सभ खां पहिरियां तूं पाण हुसैनी थी पओ सिर्फ़ या हुसैन चओ ज़हरा तोॾे इशारो करे चवंदी जन्नत में पहिरियों तूं वञ पोइ मां ईंदमि जन्नत में पहिरियों तूं वञ पोइ मां वेंदमि तूं हुसैनी थी पओ न अमली हुसैनी आहे न किरदारी हुसैनी आहे न ज़बानी हुसैनी आहे न सीरत में हुसैनी आहे
न गुफ्तार में, न रफ्तार में, न ॻाल्हाइण में, न वेहण में, न उथण में, न रिश्तनि में, न जेको आहे सो पाड़ेसरनि में, न पीउ माउ जे अदब एतिराम में हुसैनियत जा कानून आहिनि ई कोन। मुहर्रम अचे थो, अच तूं मुहर्रम जे पिंडाल में, इहे तमामु शयूं अची करे इहे मिटराए हितां हिते अची करे इहे तमामु तरह जेके तो में ख़राबियूं आहिनि, ख़सलतूं आहिनि, इहे तमामु ख़सलतूं ख़तमु करे हाणे जो मौला तुंहिंजे ज़िक्र में आयो आहे। हिन साल मुहर्रम में मां आयो आहियां पंहिंजा हमबार गुनाह जा खणी करे, पिनण आयो आहियां हुल वांगुरु माफ़ी ॾे। हिते तक़दीर मुक़दर तब्दील थींदी आहे। पहिरियां पाण हुसैनी थी पोइ रुपयो बि ख़र्च कंदे न, रुपयो बि ख़र्च कंदे उहा घंधो, पर जॾहिं पाण हुसैनी कोन्हे 100 देग लाहे टको बि क़बूल कोन्हे को, त सभ खां पहिरियां हुसैनी थियण जे लाइ इहे तमामु शराइत हुजणु खपनि। मोहबत, मवदत, इश्क। हाणे इश्क मां ॿुधायमि, इश्क जी तक़ाज़ा इहा आहे त पंहिंजी ज़ात खे ख़तम करे, रुगो पंहिंजी ज़ात खे न। इश्क जी माना है ज़ात भी ख़त्म, यानी कि इश्क जी माना है पान भी हुसैन दा कुर्बान, औलाद भी हुसैन दा कुर्बान, पंहिंजूं सभु नस्लूं हुसैन दा कुर्बान। ऐं चवे त मौला त अञा मां त कुझु तुंहिंजी ज़ात कुर्बान कयो ई कोन्हे को। मौला मुंहिंजो इश्क चए थो पियो तुंहिंजी मोहबत में, जे करबला में सैयद सौदा ॾही जी राति ॾींहुं बंदि कराए जुमिला चया हा, जंहिंखे वञिणो हलियो वञे, के हलिया जेके पीही रहिया उहे कदमनि ते किरी करे चवनि था मौला तुंहिंजे कदमनि ते असांखे हज़ारे मरतबा तुंहिंजे इश्क में करोड़े मरतबा टुकड़ा टुकड़ा कयो वञे। ख़ुदा जो कसम आहे तोखे कीअं छॾे वञां, तोखे कीअं छॾे वञो मौला तुंहिंजी ज़ात। अहिड़ो जॾहिं थी पियो करबला वारनि जहिड़ो, त पोइ इहो मवदत जॾहिं इश्क में तब्दील थींदी आहे त पोइ न साथ ॾिसंदो आहे, न बात ॾिसंदी आहे, न शोहरत, न नालो, सिर्फ़ु हू ॾिसंदा आहिनि नीयत। इहो इश्क हुयो सैयद शुहदा जो ख़ुदा सां। जो वलीद जी दरबार में जॾहिं ख़त मिलियोसि, निकितो वञण जे लाइ पहिरियों आलिया साण वटि आयो, भेण मां वलीद ॾे वञा थो, ख़त आयो आहे। साण फरमाए थी भई पोइ सभ खां पहिरियां बीहो। साण अब्बास खे सॾु कयो, कासिम खे सॾु कयो, अकबर खे सॾु कयो, छो त हिनखे गॾु वठी वञो। वलीद जी दरबार में जॾहिं सैयद शहदा दाख़िल थिया, ख़त में त इहे जुमिला जेकॾहिं हुसैन बैत न कंदे त क़त्ल कंदो मां। जॾहिं अॻियां आयुसि इहे साॻाई लफ़्ज़ दोहरायसि त बैत कर या सर कलम थींदो, त सैयद शहदा इहे जुमिला चया, यब्न यरका नीरी अखियुनि वारी माउ जो पुट, तोखे ज़रूरत कहिड़ी आहे जो तूं हुसैन खां बैत थो घुरे? तुझी औकात कहिड़ी आहे, तुझी मजाल कहिड़ी आहे, तुझी हैसियत कहिड़ी आहे जो तूं ज़ारा जे नाले तरफ़ ख़त लिखियो आहे बैत कर। इहे सैयद शहदा जुमिला चया सही, ख़तम थिया। अब्बास ईअं आयो जीअं लाहौर जो पाणी आयो। अली जी धी फरमायोसि ॾिस जीअं ॼाए थी ईअं ई वापसि वठंदी मां। कदमनि ते किरी करे चए थो पियो, गाज़ी फरमाए थो पियो मौला ॿुधाए कंहिं तुंहिंजो नालो खयो आहे, मुंहिंजे हूंदे कंहिं तुंहिंजो नालो खयो आहे? हुसैन मौला फरमाइनि था पिया अब्बास अञा उहो वक़्तु न आयो आहे। इहो इश्क आहे हुसैन जो। दरबार खां जॾहिं आयो, सभ खां पहिरियां अबुल हसन सैयद मक़तल लिखे थी पई,
सैयद शाहुदा नाना जी कब्र ते आयो छो अंदाज कैफियत बीजी वई ऐं मौला जेके महमल घुराया हा मक्तल वारे लिखियो त उहे उठ मिलिया हैसे छो जो उठन जी खल सख्त हूंदी आहे छा उठन ते पलाण हा तो उठ पुठी खाली हा पुठी खाली उठ ते अली जी धी कीअं सवार हूंदी के बिला अबुल हसन लिखन था चे तो उठ जी खल एतरी सख्त आहे अगर कोई जवान 5 किलोमीटर उठ ते बगैर पलाण जे सफ़र कंदो न हुन ते मां खून निकिरी ईंदो बदन मां खून वही जो तो जॾहिं हिकु मर्द 5 किलोमीटर ताईं सफ़र नथो करे सघे कुर्बान वञा अली जी धी ज़ैनब तां 1600 मील कीअं सफ़र कयो बग़ैर पलाहण जे बग़ैर कछारे जे हुसैन इरादो कयो हाणे अल्लाह जो दीन ईअं न बचंदो मूंखे ख़ुरूज करणो पवंदो कैफियत या बणजी वई जे सैयद शाहुदा ख़ुरूज न पिया कनि त दीन एतिरे क़द्र नुक़सान में वञी रहियो हुयो जो सैयद शाहुदा फरमाइनि था पिया मुंहिंजे हूंदे ऐं नाना जे शीर दीन ते कोई वक़्त अचे नाना मां सभु कुझु क़ुर्बान कंदुमि दीन बचाईंदुमि मक्तल वाले की तो सब खां पहिरियां नाना जी क़ब्र ते सैयद शाहुदा ईअं आया जीअं बादशाह वटि वेंदो आहे हर रोज़ त वेंदो सैयद शाहुदा जॾहिं मोकिलाइण आयो आख़िरी मर्तबा पेरनि वारे पासे खां बीही करे धीमे आवाज़ सां चए थो नाना मदीने वारा हाणे रहण नथा ॾियनि नाना शहर बि तुंहिंजो नाना तुंहिंजे नवाज़े खे हाणे रहण नथा ॾियनि नाना जे मां मदीनो नथो छॾियां न त पोइ दीन नथो बचे तव्हां खां मिसाल ॾियां हिन कोलाब जियल मां अगरि कोई शरीफ़ हिन टाइम वतन छॾे पाण वञे पई ॿी ॻाल्हि आहे पर जेकॾहिं पंहिंजा नंग ऐं पंहिंजो गैरतूं वठी वेंदो न गैरतमंद अज़ादार चवंदुसि तकलीफ़ कहिड़ी थी ॿुधाए त सही न हाणे को वतन छॾण जो टाइम थोरो ई आहे दस तुंहिंजो मसइलो हल था कयूं लेकिन सैयद शाहुदा खां न कंहिं पुछो न कंहिं रोकियो नाना तुंहिंजो भरियल मदीनो छॾियो थो वञा हुसैन मौला नाना का मोकिल आहे जॾहिं माउ जी क़ब्र जे क़रीब आयो हिते क़िबला लिखनि था पिया त माउ जी क़ब्र ते हुसैन ईअं आयो जीअं नंढड़ो ॿार माउ जी झोली में बांबड़ा खाईंदो ईंदो आहे झुकंदो झुकंदो